जोटियूं हराम को मशूम सा वॾो को इनकलाब अचे वॾी के धाम धूम सा। मां चाहियां थो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे, हर माण्हू हिते खुशहाल हुजे, को जेल ई थाणो की न हुजे। असां सिंधु दरिया जे मथां ठहंदड़ 6 केनालनि खे मुकमल तौर रद्द कयूं था। असां सिंधु दरिया जे मथां ठहंदड़ 6 केनाल कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहिनि। प्रेस क्लब भाने तरफ़ां जेको ही केनालनि जे ख़िलाफ़ साफ़ी बिरादरी जे एहतजाजी मुज़ाहिरो आहे, असां जिन में इनकलाबी हारी कमेटी जे तरफ़ खां शिरकत कई आहे। असां इहो वाज़े करणु चाहियूं था त सिंधु दरिया जे मथां को बि केनाल असांखे क़ाबिल क़बूल न आहे। उन जो नालो तव्हां भले कहिड़ो बि रखी छॾियो, पर सिंध जे मथां को बि धाड़ो असां तव्हांखे हणण न ॾींदासीं। सिंध जो माण्हू सम्झे थो त जेकॾहिं सिंधु दरिया जे मथां 6 नवां केनाल ठहिया त असांखे पाणीअ जो ढुक फुड़ो बि न मिलंदो। हितां जूं सरसब्ज़ आबाद बनियूं गैर आबाद ऐं बंजर बणिजी वेंदियूं ऐं सिंधु दरिया मुकमल तबाह थी वेंदो ऐं जेका इंडस डेल्टा आहे उहा मुकमल तबाह थी ऐं बर्बाद थी वेंदी ऐं हिकु आबी जीवत इंसानियत जो हिकु वॾो क़त्लेआम थींदो। असां इन्हनि समूरनि केनालनि खे रद्द कयूं था ऐं वक़्त जे हुकुमराननि खां मुतालबो कयूं था त फिलफोर ठहंदड़ केनाल बंदि कया वञनि, न त ॿी सूरत में जेका इहा सिंधी माण्हुनि जी जेका जिदोजहद केनालनि जे ख़िलाफ़ उथी आहे उहा हिकु वॾे इनकलाब खे अंदेशो ॾेई रही आहे। असां सम्झूं था त इहे जेका इनकलाबी तहरीक हली आहे उहा पंहिंजे केनालनि खे ख़तमु थियण ताईं जारी ऐं सारी रहंदी।